सिंध हाई कोर्ट सखर बेंच में 1 खां 4 ग्रेड ताईं नौकरियूं न मिलण ख़िलाफ़ दरख़्वास्तनि ते ॿुधणी थी आहे। सरकारी धुर तरफ़ां जवाब दाख़िल न कराइण सबबि ॿुधणी 22 अक्टूबर ताईं मुलतवी कई वई। अवां खे ख़बर ॾियनि पिया अदालत पारां जवाब दाख़िल न कराइण ते काबिज़ जो इज़हार कंदे धुरियुनि खे जवाब दाख़िल कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में 1 खां 4 ग्रेड ताईं नौकरियूं न मिलण ख़िलाफ़ दरख़्वास्तनि ते ॿुधणी थी आहे। सरकारी धुर तरफ़ां जवाब दाख़िल न कराइण सबबि ॿुधणी 22 अक्टूबर ताईं मुलतवी कई वई आहे। अदालत पारां जवाब दाख़िल न कराइण ते काबिज़ जो इज़हार कंदे धुरियुनि खे जवाब दाख़िल कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में 1 खां 4 ग्रेड ताईं नौकरियूं न मिलण ख़िलाफ़ दरख़्वास्तनि ते ॿुधणी थी आहे। सरकारी धुर तरफ़ां जवाब दाख़िल न कराइण सबबि ॿुधणी 22 अक्टूबर ताईं मुलतवी कई वई आहे। अदालत पारां जवाब दाख़िल न कराइण ते काबिज़ जो इज़हार कंदे धुरियुनि खे जवाब दाख़िल कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। वधीक तफ़सील लाइ राब्तो कयो आहे सखर में सिंध टीवी न्यूज़ जा रिपोर्टर नज़ाकत जतोई सां। जी नज़ाकत, आगाह कजो। जी, सिंध हाई कोर्ट सखर बेंच में ग्रेड 1 खां 4 ताईं जे नौकरियूं न मिलण ख़िलाफ़ गॾियल दरख़्वास्तुनि ते ॿुधणी थी आहे ऐं जवाब दाख़िल न थियण ते जेका ॿुधणी आहे उहा 22 अक्टूबर ताईं मुलतवी कई आहे। सरकार धुरी पारां कमेंट्स दाख़िल न कराइण ते अदालत सख़्त कावड़ जो इज़हार कंदे ईंदड़ ॿुधणीअ ताईं लाॻापियल धुरियुनि खे लाज़मी तौर जेको जवाब आहे उहो दाख़िल कराइण जो हुकुम ॾिनो आहे। सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे ॿ रुकनी आइनी बेंच जंहिंमें जस्टिस ज़ुल्फ़िकार अली सांघी ऐं जस्टिस रियाज़त अली साहड़ जेको आहे शामिल आहिनि, केस जी ॿुधणी कई आहे। अदालत डिप्टी कमिश्नरनि ऐं उन्हनि जे नुमाइंदनि खां वधीक वज़ाहत तलब कंदे ॿुधणी जेका आहे उहा 22 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी आहे। जी, महिरबानी वांची नज़ाकत आगाह करण लाइ।